Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ MQM जी अॻवान नसरीन जलील के गवर्नर सिंध बणाइण जी समरी सदर ॾांहुं माणे छॾी। सदर पारां समरी मंज़ूर करण बाद नसरीन जलील सिंध जी ॿी औरत गवर्नर बणिजी वेंदी। इन खां अॻूणे वज़ीर-ए-आज़म लियाक़त अली ख़ान जी घरवारी राना लियाक़त अली ख़ान सिंध जी गवर्नर रही चुकी आहे। सिंध जे नामज़द नई गवर्नर नसरीन जलील ॿ भेरा सेनेटर भी रही चुकी है। MQM ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान नसरीन जलील के गिरफ़्तार किया वियो हो ऐं खेसि 3 साल सज़ा ॿुधाए जेल भी माणे वियो हो। पीपल्स पार्टी पारां सिंध में MQM के 2 वज़ारतूं ऐं सलाहकारी जो उहिदो ॾियण जो फ़ैसिलो। कराची ऐं हैदराबाद में MQM जा एडमिनिस्ट्रेटर मुक़रर थींदा। पीपल्स पार्टी MQM खां एडमिनिस्ट्रेटर्स लाइ नाला तलब करे वरिता। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब के घरू खाते जो सलाहकार मुक़रर करण जा इम्कान। ज़रियनि मूजिब MQM के इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं सनत ऐं तिजारत जा खाता ॾिना वेंदा। MQM 3 वज़ारतुनि ऐं सलाहकार वारा उहिदा ॾियण जो मुतालबो कयो हो। नसरीन जलील जे गवर्नर सिंध तौर मुक़ररी खां पोइ MQM सिंध हुकूमत में शामिल थी वेंदी। शहदादपुर वेझो ॾियारियुनि सां ट्रैक्टर ट्रॉली कल्टी थियण जे नतीजे में 2 नींगर फौत, औरतुनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 5 ज़ख़्मी गणती जोगी हालत में हैदराबाद मुंतकिल। इलाइक़े वासियुनि मूजिब ट्रैक्टर ट्रॉली ओवरटेक करण दौरान ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी पई। सिंध में पीअण जे पाणी तोड़े ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी ऐं आबादगार सरापा एहतजाज। जरवार उडेरोलाल जोही केटी बंदर ऐं वारहे में मुज़ाहिरा। बहराम मांझन फरीदाबाद खैरपुर ऐं ठुल में भी आबादगार ऐं शहरी रस्तनि ते निकिरी आया। पाणी जी संगीन खोट ख़िलाफ़ एहतजाज ऐं छिती नारेबाज़ी। कुंदरी में पाणी चोरी रोकण लाइ रेंजर्स जा नबीसर वाह ते छापा। पाणी चोरी करण जे इल्ज़ाम हेठि 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह सां फ़ोन ते राब्तो। सिंध में पाणी जी खोट बाबति ॻाल्हियूं। ख़ुर्शीद शाह वज़ीर-ए-आज़म खे सिंध में पाणी जी खोट वारी सूरतहाल खां आगाह कयो। वज़ीर-ए-आज़म पाणी जी खोट ख़त्म करण बाबति क़दम खणण जी ख़ातिरी कराई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ PP सखर जे सीनियर अॻवान हाजी अनवर ख़ान महर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार बि कयो। अब भाग जाओ।
हुंज़ा जे इलाइक़े हुसैनाबाद में शीश पर ग्लेशियर जे वहकरे में पुल टुटी पवण खां पोइ पाणी आबादियुनि में दाख़िल थी वियो। इंतिज़ामिया शेराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि जा घर ख़ाली कराए छॾिया। नेशनल हाईवे अथॉरिटी जे तर्जुमान जो चवणु आहे त 10 ॾींहंनि अंदरि हुसैनाबाद पुल जी जाइ ते स्टील जी आरज़ी पुल तामीर कई वेंदी। नई पुल ठहण बाद ट्रैफ़िक जी अचवञ बहाल थी सघंदी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ वापडा चेयरमैन मुज़म्मिल हुसैन जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। वापडा चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल मुज़म्मिल हुसैन गुज़िरियल ॾींहुं पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर-ए-आज़म ॾांहुं माणी हुई। मुज़म्मिल हुसैन पंहिंजे ख़त में चयो हो त ज़ाती ऐं ख़ानदानी मजबूरियुनि सबबि उहिदे ते कमु जारी नथो रखी सघां। पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा जो चवणु आहे त परदेही साज़िश तहत अंदरूनी सहूलतकारनि ज़रिए मदाख़लत कई वई, मुल्क में आइन कानून ऐं जमहूरियत जो क़त्ल कयो वियो। पंहिंजे बयान में गवर्नर पंजाब चयो त परदेही साज़िश में अंदरूनी सहूलतकारनि ज़रिए पार्लियामेंट जी बालादस्ती तबाह कई वई। साॻी वारदात पंजाब में भी वर्जाइण जी कोशिश कई वई। आइन कानून ऐं सियासी तारीख़ जी रोशनी में असां परदेही साज़िश ऐं मदाख़लत खे रोकण जी कोशिश कई आहे। बहरान में अदलिया, पार्लियामेंटेरियंस ऐं सियासी जमायतुनि जो किरदार इंतहाई अहम आहे। शान को तो ऐसे लग रहा था कोई वेटिंग बस रूम के अंदर वो इंटरव्यू किया जा रहा है ना, उसकी तस्वीर अच्छी थी नहीं, लेकिन वो चेक करनी चाहिए था ना, अगर तुम तो थे नहीं। देखो लाइटिंग जो है ना इज एवरीथिंग। अगर आपकी लाइटिंग ठीक नहीं है, सारा आपका सारा अजीब सी कोई हाँ उसका क्या है, उसका वो बड़ा लंबा नहीं था, इतना लंबा कर दिया। सो कितनी देर बोल रहा है मैंने? 20 मिनट नहीं। ये किसके किधर किधर जा रहा है ये? इमरान खान जे समुंड पार पाकिस्ताननि खे वर्चुअल ख़िताब खां अॻु कयल ॻाल्हि ॿोल वारी वीडियो लीक। मूंखे केतिरो ॻाल्हाइणो आहे, मुंहिंजो ख़िताब कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में ॾिठो वेंदो। इमरान खान जा पंहिंजी टीम खां दिलचस्प सवाल। इमरान खान पारां शान खे ॾिनल इंटरव्यू में ख़राब लाइटिंग ते तनक़ीद। इमरान खान एंकर जे डिघनि सवालनि जी शिकायत बि कई। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ असांखे इनक़लाब आणणो आहे, इन करे ई PDM जो हिसो न बणियासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त इमरान खान पंहिंजे 4 सालनि वारे दौर में अवाम लाइ कुझु बि न कयो। सिंध में पीपल्स पार्टी खे फुड़लुट जी खुलियल छूट ॾिनी वई। इमरान खान इक़्तिदार मां निकिरण बाद साज़िश जो परचो खणी रोई रहियो आहे। इदारा संदसि साज़िश वारो बयानियो रद्द करे चुका आहे। पीपल्स पार्टी जे लाडाणो करे वियल अॻूणे MPA हाजी अनवर खान महर जो मड़ तमाचाणी में मिटी मां हवाले। जनाज़े निमाज़ में वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह, गौस बख्श महर, अरसलान शेख, शहरियार महर ऐं ॿियनि जी शिरकत। हाजी अनवर महर गुज़िरियल ॾींहुं कराची जी निजी अस्पताल में लाडाणो करे वियो हो। हाजी अनवर खान महर पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जो सदर हो ऐं 3 भेरा MPA बि रहियो। रतो देरो वेझो हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग, 4 ॼणा ज़ख़्मी। हिकु ज़ख़्मी लाड़काणो अस्पताल मुंतक़िल थियण दौरान दम ॾिनो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ई जी जांच करे रहिया आहियूं।
झोल में ज़हरीली खीरणी खाइण सबब हिक ई कुटुंब जा 15 भाती बेहोश। औरतुनि ऐं ॿारनि समेत मुतासिर थियलनि खे सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल करे तिबी इमदाद ॾिनी वई। मुतासिरीन जो चवणु आहे त हिकु शख़्स न्यास जी खीरणी ॾेई वियो, जेका खाइण बाद हालत ख़राब थी वई। तंगवाणी में अवामी तहरीक पारां बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी रैली। औरतुनि ऐं ॿारनि जे वॾे अंग शिरकत कई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि जी करप्शन सबबि रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। ड्रेनेज निज़ाम नाकारा बणियल आहे ऐं बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि रहवासी वॾे अज़ाब में मुब्तला आहिनि। मेहड़ वेझो पुलिस पारां घर में घिरण जी कोशिश ते औरतुनि जी मज़ाहमत। पुलिस अहलकार औरतुनि खे धक्का ॾेई घर में दाख़िल थी विया। पुलिस जो चवणु आहे त अदालती हुकुम ते जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ घर ते छापो हयो त औरतुनि मज़ाहमत कई। औरतुनि जो चवणु आहे त पुलिस अहलकारनि बिना वारंट जी कार्रवाई करे तज़लील जो निशानो बढ़ायो। तो सिवा थो से ऐं जीजल अमर जूं औलाद लाइ मुहबतूं ग़ैर मशरूत हूंदियूं आहिनि। सिंध समेत समूरे मुल्क में माहिरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। माण्हू जीजल अमर सां मुहबत जे इज़हार लाइ सोशल मीडिया ते माहिरनि जूं तस्वीरूं पोस्ट करे रहिया आहिनि। हीउ ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु अज़ीम क़ुर्बानियूं ॾींदड़ अमड़नि खे भेटा पेश करणु आहे। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़वानी थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।